डैरकी जे वेझो खिंजो जे रेगिस्तान वारे इलाइक़े में नूर पीर जो 15हों सालियानो उर्स पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। 5 ॾींहनि ताईं हलंदड़ उर्स जे पहिरें ॾींहं ते मिलाद जी महफ़िल कराई वई। ॿारनि जे तफ़रीह लाइ झूला लॻाइण समेत मुख़्तलिफ़ खाधे पीते जी शयुनि जा स्टाल पिणु लॻाया विया। इन सां गॾोगॾु मल्ह पहलवाननि जे विच में मल्ह जा मुक़ाबला, कोॾी कोॾी घोड़नि जी डोड़ ऐं मुख़्तलिफ़ करतब पिणु ॾेखारिया विया। इन मौक़े ते मेले जे सरपरस्त आला हाजी ख़ान महर अवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 15 सालनि खां हू खिंजो जे रेगिस्तान वारे इलाइक़े में नूर पीर जो उर्स मल्हाए रहिया आहिनि। नात ख़ान सुगड़नि जी काचारी कंदा आहियूं, उनमें हिकु अदद उमिरि पाक जी टिकट रखंदा आहियूं। उन खां पोइ पंहिंजो ॿियो दफ़ो कराईंदा आहियूं पंहिंजो उठनि जी नाच वग़ैरह, झूमिर वग़ैरह। टे प्रोग्राम जेको असांजो हूंदो आहे 3 तारीख़ वारो, उन ते हूंदो आहे पंहिंजो मोटरसाइकिल जी रेस जी। अहिड़ा काफ़ी इवेंट आहिनि। जीप जो जंप थी वियो, या हमरा नक में विझी करे कार खे छिके थो, या पथर रखी करे पंहिंजे पेट ते भञे थो जी। अहिड़ा काफ़ी इवेंट आहिनि जेके हिन मेले में असां कराईंदा आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।